कंडियारो मां ख़बर ईंदा आलो त जेकबाबाद जे सियासी समाजी अॻवान शफ़क़त उमरानी जी आज़ादी लाइ कंडियारो में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शहरनि सानिया वंदन पारां छंडण मोरी खां रैली कढी शहर जो गश्त करण बाद शहर जे मुख्य स्टार चौक ते मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते कारी अब्दुल हकीम गांगरो, वज़ीर कलेरी, ज़हीर कलेरी ऐं ॿियनि जो चवणु हो त शफ़क़त हिकु सियासी वर्कर आहे। मथुस खेसि बेगुनाह क़तल केस में फासाए खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। मथुस कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। सिंध में मुसलसल एहतजाज थिया आहिनि पर हिन महिल ताईं एहतजाजनि जो कंहिं नोटिस न आहे वरितो। हिन वक़्तु शफ़क़त हैदराबाद जेल में आहे। कूड़े केस जी का बि जांच न कराई वई आहे। हिननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट समेत वस वारनि खां मुतालबो कयो त शफ़क़त खे आज़ाद कराए आला सतही जी जांच कराई वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सुमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीन वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां हीउ हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।